Studios. You are watching 3 p.m. Bulletin. कराची जे अब्दुल्ला शाह गाजी गोट में पुलिस ऐं एंटी इंक्रोचमेंट फोर्स जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ एहतजाज जारी। मलीर में SUP जे सॾ ते मारूड़ा चौक खां गाजी गोट ताईं रैली। ज़ैन शाह, ताज जोयो ऐं ॿियनि अॻवाणनि तोड़े कारकुननि जी शिरकत। कॉमपरस अॻवाणनि, कलमधड़नि ऐं फ़नकारनि तरफ़ां गाजी गोट में क़ाइमु एहतजाजी कैंप ते पहुची रहवासियुनि सां ॿधीअ जो इज़हार। डॉक्टर न्याज़ कालाणी ऐं ॿियनि जो चवणु आहे त सिंध में अफ़गाननि सूदो धारनि खे तहफ़ुज़ ॾेई धरती धड़नि खे बेघर कयो पियो वञे। कराची में सिंधी वसदनि खे मिसमार करण जो कुदो सिलसिलो बंदि कयो वञे। तशद्दुद में मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ केस ऐं कार्रवाई करे रहवासियुनि खे थियल नुक़सान जे अज़ाले जो मुतालबो। मुल्क में इंपोर्ट्स घटिजण सबबि रुपए ते दबाव बि घटिजी रहियो आहे। कोशिश आहे त डॉलर वधीक अचे ऐं परॾे घटि माणियो वञे। इन सां डॉलर जो मुल्ह घटिजी वेंदो। उमीद त ईंदड़ महीने रुपए ते दबाव घटिजी वेंदो। नाणे जे वज़ीर मिफ्ताह इस्माइल जो चवणु आहे त PTI हुकूमत में 80 अरब जी इंपोर्ट ऐं 5 अरब जी एक्सपोर्ट थी। उन सां वापारी ख़सारो 40 अरब डॉलर्स थी वियो। हिन महीने रुगो 5 अरब डॉलर जी इंपोर्ट कई आहे। इमरान ख़ान तरफ़ां IMF सां कयल वाइदो टोड़ण सबबि करंट अकाउंट ख़सारो वधी वियो। जेके ॾुखियायूं ईंदियूं उहे सभिनी खे भोगणियूं पवंदियूं। हिकु दुकानदार सालियानो 12 लख कमाए त 36,000 रुपया टैक्स बि ॾेई सघे थो। 150 यूनिट बिजली इस्तेमालु कंदड़नि खे टैक्स मुआफ़ कयो वेंदो। इहा शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे जो अॼु हुकूमत IMF खां कर्ज़ वठी मुबारकूं वसूल करे रही आहे। माण्हुनि जे दिमाग़ में इहा ॻाल्हि भरी वई आहे त सियासतदान वोट वठी रुगो अयाशी कंदा आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर ख़ुर्शीद शाह जो चवणु आहे त सियासतदाननि खे गारियूं ॾेई बदनाम कयो वेंदो आहे, पर मुल्क खे एटम बम, मिज़ाइल सिस्टम ऐं आइन सियासतदाननि ई ॾिनो। मुल्क में 4 मार्शल लॉ लॻाया विया, 3 दरिया विकिणिया विया, पर केरु नथो पुछे, केरु बि नालो नथो खणे। कूड़ ॻाल्हाईंदड़ माण्हू सियासतदान नाहे। IBA यूनिवर्सिटी सखर में तक़रीब खे ख़िताब दौरान ख़ुर्शीद शाह चयो त तालीम खाते में मेरिट खे वधीक सघारो करण जी ज़रूरत आहे। पसंदि जी शादी करण ॾोह नाहे, पर असल इशूज़ ते खुलियल नमूने नथो ॻाल्हायो वञे। माण्हुनि खे हक़ीक़ी तालीम खां रोशनास कराइणु घुरिजे। बलूचिस्तान में बरसाती ॿोॾि तबाही करे छॾी। मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि में ॿारनि सूदो फ़ौतियुनि जो अंगु 132 थी वियो। क़िला सैफुल्ला ऐं लसबेलो सभ खां वधीक मुतासिर करार। 3,500 खां वधीक घर मुतासिर थियण सबबि केतिरा ई ख़ानदान उजड़ी विया। तोबा जगज़ई, मस्तूम, खुज़दार ऐं क्वेटा में बाग़ तबाह थी विया। रस्ता बंदि थियण सबबि समें मुसाफ़िर ऐं माल बरदार गाॾियूं फासी पयूं। बिजली ऐं मवासिलाती निज़ाम डामाडोल। खीरथर जाबलू पट्टी ते ज़ोरदार बरसात बाद नईं गाज में पाणी जा वहकरा ॿीहर वधी विया। नईं गाज 7 फुट वही आई। काछे में बरसात ऐं नयनि जी तबाही खे 8 ॾींहं गुज़रण बावजूद इंतज़ामिया ख़ामोश वेठल। ड्रिगबाला, हाजी ख़ान, छिन्नी ऐं हीरो ख़ान सूदो, काछे जे केतिरनि इलाइक़नि जो जोही ऐं दादू शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल। 400 खां वधीक ॻोठनि में ख़ुराक सूदो, ॿियूं बुनियादी शयूं खुटी वयूं। सिंध सरकार खे बयाननि बदिरां अमली तौर रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन शुरू करण जी अपील।